नाज़िम, कराची की अदालत सकाफती दिहाड़े ते गिरफ्तार थियल नौजवानन के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। गिरफ्तार थियल नौजवानन WTN जे रिपोर्टर मोहसिन ख़ासकली सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जो तव्हांखे ॾेखारियो। जी बिल्कुल, इन वक्त पाण मौजूद आहियूं सिटी कोर्ट में, जिते सकाफती दिहाड़े ते गिरफ्तार कयल 12 नौजवाननि खे हिन वक्त सिटी कोर्ट में पेश कयो आहे। पाण नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जे मथां जेके इल्ज़ाम आहिनि उन बाबति ऐं उन्हनि मथां जेको पुलिस तशद्दुद जेको कयो आहे उन बाबति पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। पोइ रोड ख़ाली हो, एक ॿ टे पुलिस वारनि असांखे बिहार साईं असांखे शुरू थी आहे। असां पुछियो त भाई छा मसइलो आहे, बसि कुटण में शुरू थी आहे। कुटनि असांजा कपिड़ा लाथनि, असांजा अजरक लाथनि, असांजी टोपियूं लाथनि, उते असांखे कुटे बंदि कयनि कमरे में। माना पोइ माण्हू खणंदा पिया अचनि, मसइलो ॿाहिरि कुझु बि कोन हो, असांजे माण्हू खणंदा पिया अचनि, कुटींदा पिया वञनि। कुटे असांखे पोइ ॿाहिरि कढियो। कढण खां पोइ हीअ असांखे खणी विया थाणे खे पोइ हिन असांखे अंदरि लॉकअप में रखियो। लॉकअप में हिननि असांखे ड्रप ॾिना तक़रीबन। असां हुनखे चयो हाणे असां तक़रीबन राति 9-10 पिया थियनि, असांजो पाणी ॾियो, पाणी न आहे पीअण जे लाइ, त गारियूं पिया ॾियनि। मां भेण त असांजो गार छो था ॾियो, असां ॾोह कहिड़ो कयो आहे? असां अजरक पातो ॾोह कयो, असां सिंधी ॾोह कयो, असां टोपी पाती, असां पंहिंजी सकाफ़त मलाई असां ॾोहियूं। पोयां बूटनि जा निशान आहिनि। असांखे कोठी में बंदि करे छॾियो अथनि। कारसाज़ारी पुल जे हेठां कोठी आहे, हुते बंदि करे असांखे यको माना 2-2.5 कलाक बंदि करे छॾियो अथनि। पोइ थाणनि में घुमाईंदा अथनि, केरु किथे खयों को किथे कने। अञा ताईं 3 नंढड़ा छोकिरा असांजा घुमनि, 14 साल या 15 साल उन्हनि जी उमिरि आहे, अञा ताईं घुमनि। असांखे बि हितां कारसाज़े पुल ताईं जेको असांखे गिरफ़्तार करे, असांखे ईअं नथा ॿुधाइनि त छा लाइ गिरफ़्तार कयो। असांखे ईअं खणियो, असांखे मतिलबु ठिपो ठिप लॻो पियो आहे। ॿुधायो न तशद्दुद सां असांखे अहिड़ो मारियो असांखे। उन राति असांजो सुम्हण बि लाचार थी वियो, न असीं सुम्हण जहिड़ा हुआसीं, न असीं विहण जहिड़ा हुआसीं। रैली असां अॻियां निकिरी, असां पोयां आयासीं। मुंहिंजो दोस्त को सोट मुंहिंजो उनजी गाॾी ख़राब थी आहे, उनजे करे माना पंहिंजो गोरा कब्रिस्तान जी पुल रोड बंदि आहे, उते बीठो ब्रेक कयो मूं। मुंहिंजो उहो अचे थोरो टो करे गाॾी अॻियां वञा, त हू आयो, हू तेसीं न पुॼे, तेसीं असां मथे शीलिंग थी पुलिस वारा आया, डायरेक्ट असांजे लठियुनि ते शुरू थी विया। उनजे बावजूदि असांखे माना गीले करे गाॾियुनि में विधो आहे, गाॾी में विझी करे डायरेक्ट असांखे खणी आहे गिदरी थाणे ते असांखे कलाक रखियो आहे। उते असांखे खणी करे काई बि शइ न ॿुधायूं। उते ई जीअं हिननि असांखे गिरेबान खां पकिड़े असांजा पटका टोपियूं लाहे उते ई असांखे उछले करे असांखे हिननि सिरां बि हयूं, कुंदाक बि हयूं, ऐं उल्टो सिधो करे असांखे उन्हनि माना घसीटींदा खणी आया। गोरा कब्रिस्तान वारी पुल खां हेठो जेका माना हिकिड़ो कमिरो ठहियलु हुयो, उन कमरे में असांखे हिननि बंदि करे सिरां बि हयूं, धक हयूं, हे असांजूं ॿाहूं रतो असांजी वई, कपिड़ा वपड़ा फाटी हलिया, असांजा टोपियूं अजरक खणी करे माना उन्हनि खयां। असांखे कंहिं सिलसिले जी ख़बर न आहे। जॾहिं 88-7 कोर्ट वियासीं, स्पेशल जेको एंटी टेररिज्म कोर्ट, उन कोर्ट खे असां ब्रीफ कयोसीं त अहिड़ो को बि ॾोह न आहे, अहिड़ो को बि कमु न आहे, उहो सेक्शन उॾी वियो। उन खां पोइ रिपीट आयो कल्ह हिते रिमांड ऑर्डिनरी कोर्ट वटि। जज साहिबु कल्ह चयो त 324 हिन में जेको लॻियल आहे उहो नॉन अवेलेबल आहे। उहो मूंखे ॿुधायो त मां सेक्शन कीअं डिलीट कयां, द टाइम ऑफ रिमांड। साईं जन खे असां एज़ पर लॉ असिस्ट कयोसीं त भई 63 CRPC चवे थो, जॾहिं लॉट ऑफ साइटेशंस आहिनि, जॾहिं कंट्राडक्शन हुजे FIR जी स्टोरी में, FIR जी कहाणीअ में कोई एविडेंस न हुजे, असां ॿुधायोसीं न को ज़ख़्मी हुयो, न का गाॾी डैमेज थी। ही सिर्फ़ु जेके अरेस्टेड आहिनि इहे ज़ख़्मी आहिनि, न पुलिस वारनि मां को माण्हू ज़ख़्मी हो, न प्राइवेट माण्हुनि मां को ज़ख़्मी हो। ही सेक्शन ठहे नथो। जज साहिबु अधु कलाक जो रखे करे ऑर्डर जहिड़ो जो चयो, उन खां पोइ जो मां 63 ताईं डिसमिस थो कयां ऐं पुलिस वारनि खे मां टाइम थो ॾियां। प्रीमेच्योर स्टेज इन्वेस्टिगेशन मिली आहे, 1 ॾींहं जो टाइम थो ॾियां, ॾिसंदा त छा था करे खणी अचनि। जी बिल्कुलु, गिरफ़्तार नौजवान जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणु आहे त पुलिस हुननि मथां जेको आहे सॼी राति बेरहमाणो तशद्दुद कयो, इन्हनि खे कूड़े केस में फासाए ऐं अदालत में पेश कयो आहे। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु मोहसिन ख़ासकली, WTN कराची।